मुझे नखी में अखियूं विझो ऐं पंहिंजा वीचार आज़ाद छॾे ॾियो। ॾाढो मूंखे शर्म थो अचे। कम ऑन मुरली, हेॾा अचो मुंहिंजे नखियुनि में ॾिसो छा थो नज़र अचेव? गैस सिलेंडर। छा? मुंहिंजे नखियुनि में तव्हांखे गैस सिलेंडर थो नज़र अचे? न न मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो एक्स्ट्रा गैस सिलेंडर जी डिलीवरी अचण वारी आहे, उहा अञा कान आई आहे। अरे बाप रे, जे गैस वारो हिते आयो ऐं तव्हांखे मुंहिंजे घर में ॾिठई ऐं मूंखां पुछई तव्हां मुंहिंजा केरु आहियो, त मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? त चइजोसि इहा मुंहिंजी गर्लफ्रेंड धर्म जी गर्लफ्रेंड आहे। धर्म जी गर्लफ्रेंड? हा, छो धर्म जी मां, धर्म जी भेण, धर्म जो भाउ, धर्म जो भाउ सभु थी सघे थो, त गर्लफ्रेंड छो नथी थी सघे? हा वञो तव्हां चांहि पीअंदा? हा चांहि पीअंदा? हा मां ठाहियां। न न मां ठाहियां थी पर तव्हां पीअंदा छा? अरे तव्हांखे तकलीफ़ थींदी बाबा। ज़ालुनि जी तकलीफ़ जो ख़्यालु करे मर्द पंहिंजी मनमानी न कना त अॼु हिंदुस्तान जी आबादी एतिरी वधी कोन वञे हा। कोई आयो आहे? केरु आयो हूंदो? और मां सम्झां थो त वञी दरवाज़ो खोलियो। ॾिसो तव्हां हिकु कमु करियो, तव्हां अंदरि बेडरूम में वञी लिखी पाओ। न न मां केॾा कान वेंदसि, मां हिते ई वेहंदसि। त ठीकु आहे, तव्हां हिते ई वेझो, ॿाहिरि न अचिजो प्लीज़। हा प्लीज़ प्लीज़, हा ॿाहिरि न अचिजो। ओके केॾो ॾकणो आहे। अरे बाप रे, गैस वारो कोन्हे, त केरु आहे? एटम बम आहे, एटम बम। केरु आहे? एटम बम मुंहिंजो पुटु राहुल आयो आहे। राहुल? हा वेरी गुड। हाणे मां बि हिते ई आहियां, तव्हां बि हिते ई आहियो ऐं तव्हांजो पुटु राहुल हिते अची वियो आहे। हाणे तव्हां पंहिंजे पुट खे साफ़ साफ़ ॿुधायो त असां ॿई शादी करण था चाहियूं ऐं फॉर्मली असां ॿिन्ही जी हिक ॿिए सां सुञाणप कराए छॾियो। कम ऑन। ॿुधाए, पेट्रोल थो चवे त भाई सां मुंहिंजी सुञाणप कराई। ॾिसो तव्हां हिकु कमु कयो, तव्हां अंदरि बेडरूम में वञी करे लिखी पाओ। न न ऐं जे हू सिधो बेडरूम में घुसी आयो त? अरे न बाबा, हू कॾहिं बि अंदरि सिधो बेडरूम में कोन वेंदो आहे। हू पहिरीं अची करे किचन में पाणी पीअण वेंदो आहे, तो जीअं ई हू किचन में वेंदो मां तव्हांखे इशारो कंदुसि ऐं तव्हां खां निकिरी वञो। ओके? पक्का? हा पक्का। हा वञो। पर ॿुधो, तव्हां हुन सां शादीअ जी ॻाल्हि कॾहिं करण वारा आहियो? ओ सुभाणे चिठीअ में लिखी करे ॿुधाए छॾिजो। चिठीअ में लिखी? हा। अरे पर पंहिंजो पाण में ॻाल्हाइण लाइ चिठीअ में लिखण जी कहिड़ी ज़रूरत अरे आहे? बाबा तव्हांखे सम्झ में कोन ईंदो, तव्हां अंदरि वञी करे लिखो। पर तव्हां हुन सां प्यार हा। असांजी शादीअ जी अरे हा बाबा वञो, अरे जल्दी वञो। बाबा हिन उमिरि में ज़ालुनि खे किथे किथे थो लिकाइणो पवे। अरे ॿुधो, तव्हां हिकु कमु कयो, मुंहिंजे बेडरूम सां लॻल पुठियां मुंहिंजो बाथरूम अथव, तव्हां हुन में वञी करे लिखी पाओ। ओके? ॿाहिरि न अचिजो प्लीज़, मां हथ थो जोड़ियांव। हे भॻवान। पापा हा हा अरे जल्दी दरवाजा खोलियो। हा अचां थो बेटा, अचां। अच्छा बेटा, अच्छा अच्छा। दरवाजो खोलण में एॾी देर छो लॻायव? हाँ किथे हुआ? हाँ हाँ अच्छा ओ बात में हाँ शावर वठी रहियो। शावर वठी रहिया हो? हाँ। त दरवाजे के अंदरां घड़ी छो लॻाई हुई? हाँ हाँ अच्छा ओ छाए जो अॼुकल्ह चोरियूं जाम थियण लॻियूं आहिनि न, इन करे मां जॾहिं बि बाथरूम में शावर वठण वेंदो आहियां न त दरवाजे के अंदरां कड़ी लॻाए वेंदो आहियां। चोरनि वटि सभिनी दरवाजनि जी डुप्लीकेट चाबी हूंदी आहे न, तो आराम सां दरवाजो खोले चोरी करण अंदरि ईंदा। तव्हांजो बि कमाल आहे पप्पा। पप्पा ही तव्हां छा पिया कयो? पुट हूअं त तूं अंदरि अची करे किचन में पहिरीं पाणी पीअण वेंदो आहीं न, अॼु तोखे पाणी कोन पीअणो आहे छा? पप्पा पहिरीं मूंखे बाथरूम वञणो आहे। अॼु बाथरूम कोन वञणो आहे। ही तव्हां छा पिया चओ? पासे थियो प्रेशर वधी रहियो आहे। न अॼु उमास जो ॾींहुं आहे, अॼु ॾाढो भारी ॾींहुं आहे, अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन कबियूं आहिनि पुट। ऐं जेसि ताईं तुंहिंजे प्रेशर जी ॻाल्हि आहे, प्रेशर त सॼी दुनिया ते आहे पुट। एटम बम जो प्रेशर, पाकिस्तान जो प्रेशर, टेररिस्ट जो प्रेशर, स्वच्छता जो प्रेशर, ऐं हिननि सभिनी खां छुटकारो पाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, योगा। हिकिड़ो उहो बोस खां अंदरि खणो। पासे थियो पप्पा, पासे थियो। अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पुट, अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हाणे ही अंदरि बि पियो आहे, हाणे हिकु ज़िलज़िलो ईंदो, धरती थर थर कंबण लॻंदी, आसमान जी पट पवंदो। आऊं मूंखे घणो दफ़ा चई छॾियो अथव, जॾहिं आऊं अंदरि कमु कंदी हुजां त अंदरि कोई न ईंदो, न त आऊं कमु छॾे वेंदमि। ये कम वारी माई आहे? लॻा नथी न? हिनखे कढे रखियो आहे? न मूं कोन रखियो आहे। आऊं पंहिंजो पाण खे पाणे ई रखियो अथमि नंढा साहिब। व्हाट? तव्हांखे सम्झ में कोन ईंदो नंढा साहिब, आऊं थी मूंखे सम्झाया। आऊं जेके पती हुयमि न, उहे आऊं खे अकेलो छॾे मथे हलिया विया अथमि। तॾहिं खां जे नंढनि नंढनि
नंढनि ॿारनि जी जवाबदारी आउं जे मथां अची पई अथव। तव्हांजा नंढा हेॾा सारा ॿार। तव्हांजा पति छा कंदा हुआ? उद्योगपति हुयमि। What? हाँ पुट हिन जो उद्योगपति पति हमेशह पति उद्योग में ही लॻल हूंदो हो। हर साल हिकु नंढो मां हुनजी ॻाल्हि नथो करियां, पर इहा ॾिसण में त कम वारी माई लॻे नथी। मतिलबु अव्हांखे ॾिसणी वैसणी कम वारी माई रखणो अथव, पर आउं अव्हांखे साफ़ साफ़ चई छॾिणो अथमि साहिब त आउं खे जीअं आउं खे वणंदो तीअं ई रहणो अथमि, पर हा कमु पहिरें नंबर जो करणो अथमि। अॼु अव्हां पुछो पंहिंजे पप्पा खां, अॼु आउं ऐं पप्पा खे केॾो ख़ुशि रखियो अथमि। हाँ ॾाढो ख़ुशि रखियो अथई। ये झुकी करे ये झाड़ू थी पाए, घिसे करे बासण थी साफ़ करे, सटे कपड़ा थी धोए, धीरे मुंहिंजे दिल में थी घर करे। ॾाढी साफ़ दिल वारी माई आहे, ॾाढी साफ़ दिल वारी। पप्पा मां हिन जे सुभाउ जी ॻाल्हि नथो करियां, हिन जे साज सिंगार जी ॻाल्हि थो करियां। हेॾी महांगी साड़ी, हेॾा सारा गहना, महंगे परफ्यूम जी खुशबू, ही सभु छा आहे? स्मार्ट वर्ड असांजो देश हाणे स्मार्ट थींदो पियो वञे पुट। स्मार्ट गाॾियूं, स्मार्ट मोबाइल, स्मार्ट एरोप्लेन। स्मार्ट पप्पा इहो सभु ठीकु आहे पप्पा, पर हीअ कंहिं बि एंगल सां कम वारी माई लॻे कान थी। अरे पुट कम वारी मायुनि खे हमेशह उन ई एंगल सां ॾिसणु घुरिजे, न त उन्हनि जा सैंडल खाइण लाइ तयार थी वञणु घुरिजे। पप्पा ओ माई जी साहब। सभु कमु पूरो थी वियो? आउं तॾहिं साहब। बेडरूम साफ़ थी वियो? आउं तॾहिं साहब। बाथरूम साफ़ थी वियो? आउं तॾहिं साहब। हा वठ बाथरूम साफ़ थी वियो अथई, जेको प्रेशर चढ़ी वियो आहे न उहो करे लाइ अच। पप्पा ऐं ही बि पाण सां गॾु खणंदो वञ। हाणे पोर मूंखे छो था ॾियो? स्वच्छता अभियान, पंहिंजो कचरो पाण खे ई साफ़ करणो आहे। पप्पा यू आर इम्पॉसिबल।